जी हिन वक़्तु असीं नाश्ते जी टेबल ते अची विया आहियूं ऐं सर जो जेको नाश्तो आहे मूंखे तमामु घणो शाही लॻे पियो। लॻे थो रोज़ानो ई सर एतिरो हैवी क़िस्म जो नाश्तो कंदा आहिनि। सोचो त ख़ैर हाणे हुनजी ज़बानी असीं ॿुधी वठूं था। त सर नाश्ते में छा खाइणु पसंदि कंदा आहियो? हिन वक़्तु काफ़ी कुझु नज़र अचे पियो। ऐं कोशिशि कंदो आहियां मखण माखी जेका आहे देसी मखण ऐं माखी देसी नाश्ते खे चाहींदो आहियां त बटालू न खाईंदा आहियो छा तव्हां? पटाटा पटेटोज़ whatever you like to say मुंहिंजी नज़र त उन्हनि ते आहे। अच्छा मखण ऐं माखी खां शुरूआति कंदा जी मखण माखी ऐं कोशिशि कंदो आहियां देसी नाश्ते में यानी की बाजरे जी मानी मिली वञे या देसी असांजा जेके फूड्स आहिनि ऑर्गेनिक फूड्स ऐं कोशिशि कंदो आहियां उन ते ई वञा ऐं अर्ली नाश्तो इहे ॿई शयूं हुजनि। सवेर तव्हां नाश्तो कंदा आहियो। सो मखण ऐं माखी हुन खां अलावा हिते त मूंखे भिंडी बि नज़र अचे थी ऐं काफ़ी कुझु पियो आहे। भिंडी मुंहिंजी फेवरेट आहे। भिंडी बि लाज़मी। अंडो खाइण जो शौक़ु आहे या कहिड़े क़िस्म जो अंडो खाइण तव्हां पसंदि कंदा अंडो आहियो? बेसिकली त आमलेट ऐं हाफ फ्राई कयूं ॿई ॿिन्ही मुंहिंजी फेवरेट्स आहिनि पर आउं बेसिकली उहो कोशिशि कंदो आहियां त थोरी मौसम थधी हुजे त हाणे हिन गर्मी जे मौसम में अंडे खां अवॉइड थो कयां। जी पाण कुकिंग वग़ैरह कंदा आहियो तव्हां? पाण बिल्कुलु बि न, कॾहिं ज़िंदगी में कुझु बि न पचायो आहे? ओ गॉड। अच्छा ख़ैर नाश्तो असां शुरू बि करे था वठूं ऐं पोइ वरी खाईंदे पीअंदे ॻाल्हि ॿोल बि कयूं था। अच्छा मूंखे इहो ॿुधाइजो, पाण मूंखे ख़बर पई तव्हां सर्जन जेके आहिनि उहे क्रिकेटर बि आहिनि। नॉट ओनली दैट नाज़रीन, पर क्रिकेटर थियण खां सां गॾु गॾु सर जेको आहे एक्टिंग बि करे चुका आहिनि। सो इहो इन सफ़र जी कीअं भला शुरूआति थी? ऐं मूंखे ख़बर पई त तव्हां हिकिड़े कंहिं गाने में बि हुया, उते एक्ट कयो हुयो, गानो ॻायो हुयो, उहो समूरी शइ असां प्लीज़ ॿुधणु पसंदि कंदासीं। गानो कोन ॻायो असां बेसिकली असां हुआसीं लाहौर में त असांजे उते दोस्तनि हिकिड़ी फिल्म शूटिंग थी पई, वॾी फिल्म आहे ऐं उन फिल्म जी शूटिंग जे दौरान असांखे प्रपोज़ कयो दोस्तनि त भई तव्हां भई इन फिल्म में जा पार्ट थियो। उन में आऊं ऐं मुंहिंजो दोस्त आहे असां ॿई जो। इहा कहिड़े साल जी ॻाल्हि आहे? इहा हिकु ई 2016 जी ॻाल्हि आहे। 2016 मतिलबु ही त वेरी रीसेंट। असां चाहींदासीं त उहा क्लिप तव्हां सां शेयर कयो त असां पंहिंजे नाज़रीन खे बि ॾेखारियूं। बहरहाल सर असां चाहींदासीं तव्हांजा सभु दोस्त बि गॾाइनि, असां ई मानी खाइणु शुरू कयूं ऐं पोइ खाईंदे पीअंदे तव्हां असांखे इहा ॻाल्हि ॿुधाइजो प्लीज़। तव्हां कढंदा बि वञो। जी सो कीअं ॿुधाईंदा बि वञो मूंखे। जी सो 2016 में तव्हां पंहिंजो स्टार्ट कयो इन शइ खे। ओके ऐं उन में छा तव्हांजो किरदारु हुयो? फिल्म असां शूटिंग में असां हुआसीं ऐं उन में जेको आहे सो हुयो त हिकिड़ो बांग्लादेश जो जेको आहे सो हिकिड़ो बंगाली जेको चङो मुड़ुसु हूंदो हो उन जो रोल मूं अदा कयो इन मूवी में। ओके ऐं उहा ज़बान कहिड़ी मूवी में? उर्दू। अच्छा उर्दू में हुई। ओके 2016 में तव्हां? जी उर्दू जी तमामु वॾी फिल्म आहे ऐं उन जी तव्हांखे क्लिप बि शेयर कंदुसि त क्लिप असां सां ज़रूरु शेयर कजो, पंहिंजे नाज़रीन खे असीं ॾेखारणु चाहींदासीं। बिल्कुलु।